के वीडियो में गाल कंदासीं मोहम्मद उर्स चांडे जे ज़िंदगीअ जे बारे में ऐं मोहम्मद उर्स चांडे जो हिकु बहितरीन तव्हांखे प्रोग्राम ॾसींदासीं, महफ़िल ॾसींदासीं ऐं तव्हांखे ॿुधाईंदासीं हिन वीडियो में त मोहम्मद उर्स चांडियो बि पंहिंजे दौर में हिकु वॾो ऐं बहितरीन फ़नकार हुयो ऐं मोहम्मद उर्स चांडियो जलाल चांडे जे निस्बत में हुयो ऐं जलाल चांडे जो हिकु दादलो शागिर्द हुयो। दोस्तो, जलाल चांडियो ऐं मोहम्मद उर्स चांडियो ॿई अहिड़ा फ़नकार हूंदा हुया जिन्हनि खे माण्हू पंहिंजी शादियुनि में घुराए करे तमामु घणो माण्हू ख़ुशि थींदा हुया ऐं ख़ुशीअ जो इज़हार कंदा हुया। दोस्तो, छाजे करे जो इन्हनि ॿिन्हिनि फ़नकारनि खे तमामु घणो माण्हू चाहींदा हुया। दोस्तो, मोहम्मद उर्स चांडे जो हिकु तव्हांखे लाॾो ॿुधाईंदासीं जंहिंखे सवली सिंधीअ में सेरो बि चइबो आहे, जेको मोहम्मद उर्स चांडियो हिकु महफ़िल में ॻाए पियो ऐं घोट जा चाचा मामा घोट बि जेको आहे सो पासे में वेठो आहे मोहम्मद उर्स चांडे जे, ऐं जेके माण्हू छा वॾेरा छा जेको आहे सो भोतार कमदार ऐं छा ऑफिसर माण्हू जॾहिं बि जलाल चांडियो ऐं मोहम्मद उर्स चांडियो महफ़िल में ॻाइण स्टार्ट कंदा हुया त माण्हू पाण खे नचण था ऐं ख़ुशीअ जो इज़हार करण खां न रोके सघंदा हुया। दोस्तो, हिन वीडियो जे सूरत में तव्हां ॾिसो पिया त माण्हू कीअं झुमरियूं पिया पाइनि ऐं उन खां अलावा माण्हू तमामु घणो ख़ुशीअ जो इज़हार पिया कनि ऐं जलाल चांडियो ऐं मोहम्मद उर्स चांडे सां एॾी आवाम मोहबत कंदी हुई ऐं एॾो चाहींदी हुई इन्हनि ॿिन्हिनि फ़नकारनि खे जो पंहिंजे दरमियान में इन्हनि ॿिन्हिनि फ़नकारनि खे ॾिसी करे तमामु घणो माण्हू ख़ुशि थींदा हुया ऐं ख़ुशीअ जो इज़हार माण्हू नचे ऐं झुमरियूं पाए कंदा हुया ऐं इन्हनि ॿिन्हिनि फ़नकारनि खां तारीख़ वठण खां सवाइ शादीअ जी तारीख़ न रखंदा हुया। दोस्तो, जेसिताईं जलाल चांडियो ऐं मोहम्मद उर्स चांडियो पंहिंजी तारीख़ लिखी उन्हनि खे न ॾींदा हुया त भाउ असां फ़लाणे तारीख़ ते ईंदासीं, तेसिताईं शादीअ जो न कार्ड छपराईंदा हुया न कंहिंखे दावतूं ॾींदा हुया। एॾा ॿई वॾा ऐं मक़बूल फ़नकार हुया ऐं हिकु अमर फ़नकार हुया। इहे अॼु 2025 में बि ओतिरा ई मक़बूल आहिनि जेतिरा 1985 1987 में मक़बूल हुया। दोस्तो, उन खां अलावा मोहम्मद उर्स चांडियो जलाल चांडे जो दादलो शाइर हुयो ऐं जलाल चांडियो जॾहिं हिन फ़ानी दुनिया खां लाॾाणो कयो त कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं जलाल चांडे बयानु कयूं महफ़िलनि में जेके आवाम ॿुधी तमामु घणो आवाम खे ॾुख बि थियो ऐं उन खां अलावा उन्हनि ख़ुशीअ जो इज़हार बि कयो, छाजे करे जो जलाल चांडे जा जेके बि शागिर्द हुया उहे नीमक हलाल हुया, हरामी न हुया। छाजे करे जो जलाल चांडे जे वञण खां पोइ बि जलाल चांडे जा किस्सा ऐं जलाल चांडे जूं कहाणियूं ॻाईंदा हुया। दोस्तो, जॾहिं मोहम्मद उर्स चांडियो जलाल चांडे जे वरसीअ ते आयो त कुझु ॻाल्हियूं इहे ॿुधाईं त जलाल चांडियो पाण खे फ़क़ीर सॾींदो हुयो, हालांकि जलाल चांडियो हिकु वॾो फ़नकार हुयो सिंध जो ऐं तमामु घणी जेको आहे सो सिंध में उनखे मक़बूलियत ऐं इज़त बि मिली हुई, लेकिन जलाल चांडियो पाण खे फ़क़ीर सॾींदो हुयो ऐं मोहम्मद उर्स चांडे खे चवंदो हुयो त मोहम्मद उर्स चांडिया, मां जॾहिं बि हिन दुनिया खां लाॾाणो कयो त मुंहिंजे क़बर ते पड़ पवंदा ऐं माण्हू जेको आहे सो मेला लॻंदा मुंहिंजे क़बर ते। त इहे ॻाल्हियूं हक़ीक़त में हींअर शुमार थियूं थियनि त 10 जनवरीअ ते हर साल जलाल चांडे जे क़बर ते मेला लॻंदा आहिनि ऐं हर साल सभई माण्हू अची पंहिंजूं जेको आहे सो आसूं ऐं उमेदूं पूरियूं कंदा आहिनि। दोस्तो, जलाल चांडे जे क़बर ते, छाजे करे जो जलाल चांडे खे माण्हुनि मुर्शिद वांगुरु मञियो ऐं माण्हू तमामु घणो एतिराम ऐं इज़त कंदा हुया जलाल चांडे जो ऐं मोहम्मद उर्स चांडियो बि उन्हनि मां हिकु फ़नकार हुयो जेको सिंध में तमामु घणो मक़बूल हुयो। दोस्तो, वॾी महिरबानी।